नाज़रीन, निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र ऐं सिहत खाते जे निगरान सूबाई वज़ीर डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ विच में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। वॾे वज़ीर ऐं सूबाई वज़ीर पारां हिक ॿिए ते सख़्त इल्ज़ाम हणण जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था शबीर लशरी जी हिन रिपोर्ट में। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर ऐं सिहत खाते जे निगरान सूबाई वज़ीर डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ विच में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। वॾे वज़ीर ऐं सूबाई वज़ीर पारां हिक ॿिए ते सख़्त इल्ज़ाम हणण जो सिलसिलो जारी आहे। निगरान वॾे वज़ीर जे तर्जुमान पारां जारी कयल पधिराई मूजिबि सिहत वारो वज़ीर जेका ॿोली इस्तेमाल करे रहियो आहे उहा हिकु डॉक्टर या वज़ीर इस्तेमाल करण जो सोचे बि नथो सघे। हुन चयो त डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ सिहत खाते में पसंदि जो सेक्रेटरी मुक़ररु करे ज़ाती फ़ाइदा हासिल करणु चाहे थो। वॾे वज़ीर जे तर्जुमान चयो त साबित थियो त डॉक्टर ख़ालिद नियाज़ इस्पतालुनि जी हालत सुधारण में बुरी तरह सां नाकाम वियो आहे। संदसि चवणु हो त निगरान वज़ीर इस्पतालूं बहितर करण बदिरां SIUT जहिड़े साखाइते इदारे खे तनक़ीद पियो करे। डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ बदनियती जी बुनियाद ते इजलास खे 3 भेरा मुलतवी करायो त जीअं खाते जी नाक़स कारकर्दगी जो जाइज़ो न वठी सघिजे। होॾां निगरान वॾे वज़ीर सां इख़्तिलाफ़नि खां पोइ सिहत वारो वज़ीर इस्लामाबाद रवानो थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सिहत वारो वज़ीर इस्लामाबाद में अहम शख़्सियत सां मुलाक़ात करे वॾे वज़ीर सां पैदा थियल इख़्तिलाफ़नि बाबति आगाही ॾींदो। इन खां अॻु सिहत वारे सूबाई वज़ीर हिकु वज़ाहती बयान जारी कंदे चयो हो त निगरान वॾो वज़ीर संदसि खाते में मुदाख़लत करे रहियो आहे। मुदाख़लत करण बदिरां वॾे वज़ीर खे सूबे जे सरबराह वारो किरदारु अदा करणु घुर्जे। निगरान वॾे वज़ीर ऐं सिहत वारे वज़ीर विच में इख़्तिलाफ़ उन वक़्तु खुली साम्हूं आया हुआ जॾहिं गुज़िरियल ॾींहुं वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिहत खाते जो इजलास थियो, पर उन में सिहत खाते जे वज़ीर शिरकत न कई। जंहिंखां पोइ वज़ीर आला हाउस जे तर्जुमान बयान जारी कंदे चयो त सिहत वारे वज़ीर जे करे 3 भेरा इजलास मुलतवी कयो वियो हो, पर चौथें भेरे बि डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ इजलास में शिरकत नाहे कई। ज़रियनि जो चवणु आहे त वॾे वज़ीर ऐं सिहत वारे वज़ीर विच में हिकु अहम आफ़ीसर जी मुक़ररी तां इख़्तिलाफ़नि जनम वरितो आहे।